बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाह। आज की इस वीडियो में हम क्लास 3 की सोली सिंधी में सबक नाऊं यानी नवा सबक अक्लमंद बेवकूफ़ के बारे में पढ़ेंगे। तो शुरू करते हैं। नवा लफ्ज़ समर यानी फल, आसाइश, सहूलत, अहमक यानी बेवकूफ़। अब हर बार की तरह इस बार भी इस सबक का बाकायदा आगाज़ हम बुलंद ख़्वानी यानी रीडिंग से करते हैं। ॻाल्हि कंदा आहिनि त कंहिं ज़माने में हिकु अमीर शख़्स पाण वटि हिकु नौकर रखियो जेको पंहिंजी बेवकूफ़ी जे करे सॼे शहर में मशहूरु हो। अमीर शख़्स हुन खे हिकु लकुणु ॾिनो ऐं चयो त हीअ लकुणु तूं उन्हीअ माण्हू खे ॾिजां जेको तोखां बि वधीक बेवकूफ़ हुजे। कुझु अरसे खां पोइ उहो अमीर शख़्स सख़्तु बीमार थी पियो ऐं उन बेवकूफ़ नौकर खे चयईं त हाणे हू मोकिलाणी करे रहियो आहे। बेवकूफ़ खां उस पुछियो त साईं कॾहिं वापसि ईंदव? अमीर जवाबु ॾिनो त हू अहिड़े पासे वञी रहियो आहे जितां को बि वापसि कोन मोटियो आहे। बेवकूफ़ पुछियो त छा उते रहण लाइ अहां को घर ठारायो आहे? अमीर शख़्स वराणियो त न। जितना पढ़ा गया अब इसका उर्दू तर्जमा कर लेते हैं। ॻाल्हि कंदा आहिनि त कंहिं ज़माने में हिकु अमीर शख़्स पाण वटि हिकु नौकर रखियो, यानी कहा जाता है कि किसी ज़माने में एक अमीर शख़्स ने अपने पास एक नौकर रखा जेको पंहिंजी बेवकूफ़ी जे करे सॼे शहर में मशहूर हो, यानी जो अपनी बेवकूफ़ी की वजह से सारे शहर में मशहूर था। अमीर शख़्स हुन खे हिकु लकुणु ॾिनो, यानी अमीर शख़्स ने उसको एक छड़ी दी ऐं चयो त और कहा कि हीअ लकुणु तूं उन्ही माण्हू खे ॾिजां जेको तोखां बि वधीक बेवकूफ़ हुजे, और कहा कि ये छड़ी तू उसी आदमी को दियो जो तुझसे भी बड़ा बेवकूफ़ हो। कुछ अरसे खां पोइ उहो अमीर शख़्स सख़्तु बीमार थी पियो, यानी कुछ अरसे के बाद वो अमीर शख़्स बहुत ज़्यादा बीमार हो गया ऐं उन बेवकूफ़ नौकर खे चयईं त हाणे हू मोकिलाणी करे रहियो आहे, और उस बेवकूफ़ नौकर को कहा कि अब वो अलविदा हो रहा है। बेवकूफ़ खां उस पुछियो त साईं कॾहिं वापसि ईंदव? यानी बेवकूफ़ ने उससे पूछा कि साईं अब कब वापस आओगे? अमीर जवाबु ॾिनो त हू अहिड़े पासे वञी रहियो आहे जितां को बि वापसि कोन मोटियो आहे। यानी अमीर ने जवाब दिया कि वो उस जगह जा रहा है जहाँ से कोई भी वापस नहीं आया। बेवकूफ़ पुछियो त छा उते रहण लाइ अहां को घर ठारायो आहे? यानी बेवकूफ़ ने पूछा कि क्या वहाँ रहने के लिए आपने कोई घर बनाया है? अमीर शख़्स वराणियो त न, यानी अमीर शख़्स ने जवाब दिया कि नहीं। बेवकूफ़ चयो त को समर सामान मोकिलियो अथव? अमीर चयो त न। बेवकूफ़ वरी चयो त भला बावर्ची खाने में को खाधे पीते जो सामान मोकिलियो अथव? अमीर वराणियो त कोन। इहो ॿुधी बेवकूफ़ खिलण लॻो ऐं खेसि चयईं त जिते अहां खे थोरनि ॾींहंनि लाइ रहणो हो उते अहां हेॾो वॾो महल ठारायो, आराम ऐं आसाइश जो हेॾो वॾो सामान गॾु कयो।
पर जिते अहां खे हमेशा जे लाइ रहणो आहे उते जे लाइ अहां कुझु बि कोन ठाहियो आहे। अहां खां वधीक अहमक मूंखे ॿियो को बि कोन मिलंदो। तंहिं करे ही अहां जो ॾिनल लकुण तव्हां ई वठो त चङो थी रहंदो। प्यारा ॿारो, अक़लमंद बेवकूफ़ जी इन ॻाल्हि मां असांखे इहो सबक़ मिले थो त असां चइनि ॾींहंनि जी ज़िंदगी लाइ हेॾी ॾुख ॾोड़ कयूं था पर आख़िरत जे लाइ कुझु बि कोन था सोचियूं। इन करे असांखे हिन दुनिया जी ज़िंदगी सां गॾोगॾु आख़िरत जे लाइ बि फ़िक्र करणु घुरिजे। असांखे दुनियादारी सां गॾोगॾु अल्लाह ताला जी इबादत ऐं उन जे आख़िरी पैगंबर पारां ॿुधायल हुक्मनि ते अमल करणु घुरिजे। अब जितना पढ़ा गया इसका भी उर्दू तर्जमा कर लेते हैं। बेवकूफ़ चयो त को समर सामान मोकिलियो अथव, यानी बेवकूफ़ ने कहा या पूछा कि कोई फल या सामान वगैरह भेजा है। अमीर चयो त ना, यानी अमीर ने कहा कि नहीं। बेवकूफ़ वरी चयो त भला बावर्ची खाने में को खादे पीते जो सामान मोकिलियो अथव, यानी बेवकूफ़ ने फिर पूछा कि भला बावर्ची खाने में खाने पीने का कोई सामान भेजा है। अमीर वराणियो त कोना, अमीर ने जवाब दिया कि कुछ नहीं। इहो ॿुधी बेवकूफ़ खिलण लॻो ऐं खेसि चयईं त, यानी ये सुनकर बेवकूफ़ हंसने लगा और उससे कहने लगा या उससे कहा कि जिते अहां खे थोरन ॾींहंनि लाइ रहणो हो, जहां आपको चंद या फिर कुछ दिनों के लिए रहना था, उते अहां हेॾो वॾो महल ठारायो। वहाँ आपने इतना बड़ा महल बनाया, आराम ऐं आसाइश जो हेॾो वॾो सामान गॾु कयो, यानी ऐशो इशरत का इतना बड़ा सामान जमा किया। पर जिते अहां खे हमेशा जे लाइ रहणो आहे उते जे लाइ अहां कुझु बि कोन ठाहियो आहे, मगर जहाँ आपको हमेशा के लिए रहना है वहाँ आपने अपने लिए कुछ भी जमा नहीं किया। अहां खां वधीक अहमक मूंखे ॿियो को बि कोन मिलंदो, यानी आपसे बढ़कर बेवकूफ़ मुझे और कोई भी नहीं मिलेगा। तंहिं करे ही अहां जो ॾिनल लकुण तव्हां ई वठो त चङो रहंदो। इसलिए ये आपकी तरफ से दी गई छड़ी आप ही रखो तो अच्छा होगा, बेहतर होगा। प्यारा ॿारो, यानी प्यारे बच्चों, अक़लमंद बेवकूफ़ जी इन ॻाल्हि मां असांखे इहो सबक़ मिले थो त, यानी अक़लमंद और बेवकूफ़ की इस बात से हमें ये सबक मिलता है कि असां चइनि ॾींहंनि जी ज़िंदगी लाइ हेॾी ॾुख ॾोड़ कयूं था, यानी हम 4 दिनों की ज़िंदगी के लिए तो इस कदर भाग दौड़ करते हैं, पर आखिरत जे लाइ कुछ भी कोन था सोचियूं, लेकिन आखिरत के लिए कुछ भी नहीं सोचते। इन करे असांखे हिन दुनिया जी ज़िंदगी सां गॾोगॾु आखिरत जे लाइ बि फ़िक्र करणु घुरिजे। इसलिए हमें इस दुनिया की ज़िंदगी के साथ साथ आखिरत की फ़िक्र भी करनी चाहिए। असांखे दुनियादारी सां गॾोगॾु अल्लाह ताला जी इबादत, यानी हमें दुनियादारी के साथ साथ अल्लाह ताला की इबादत ऐं उन जे आख़िरी पैगंबर पारां ॿुधायल हुक्मनि ते अमल करणु घुरिजे और उसके आखिरी पैगंबर की तरफ से बताई हुई बातों पर अमल करना चाहिए। मुझे उम्मीद है आज के इस लेक्चर में आपको तमाम बातें आसानी से समझ आ गई होंगी। अगर किसी लफ्ज़ का तर्जमा ना आ रहा हो, माना ना आ रहा हो या किसी जुमले का तर्जमा ना कर पा रही हों तो मुझसे व्हाट्सएप पर रब्ता कर सकते हैं। इसके अलावा कमेंट्स में भी मुझसे पूछ सकते हैं। अब इंशाअल्लाह आपसे अगले लेक्चर में मुलाकात होगी। तब तक के लिए अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह।